दादू वापारी इत्तेहाद खैरपुर नातन शाह पारा सदर एजाज अली सुमरो की अगवानी में एसएसपी दादू इरफान अली समो सां मुलाकात। ज़िले अंदर अमन कराइण ते मुबारकबाद ॾींदे खेनि गुलनि जो तोहफ़ो पेश कयो। उन मौक़े ते वापारी इत्तेहाद के इनशा ॾे अगवानी शहर में बदअमनी चोरनि फुरनि धाड़नि जे वाक़िअनि बाबति आगाही पिणु ॾिनी। संदसि अहम कारनामनि खे पिणु साराहियो। उन मौक़े ते एसएसपी दादू इरफान अली समो वापारियुनि सां ॻाल्हाईंदे खातिरी कराई त दादू ज़िले में अमन अमान के हवाले से भरपूर नमूने कम करे रहा आहियूं। वापारियुनि ऐं शहरनि जी सोकार ऐं तावन सां ॾोहनि जो मुकम्मल खात्मो आणींदासीं ऐं ॾोहारियुनि खे कॾहिं बि बख़्श न कंदासीं। पुलिस जी मिलंदड़ शिकायतुनि ते हिन चयो त खेनि खिलाफ़ महकमाई तरीक़े सां कार्रवाई कंदासीं। उन मौक़े ते वापारी इत्तेहाद के इनशा जो सीनियर नायब सदर वसीम शेख, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली शेख, फिनांस सेक्रेटरी हाजी कुर्बान शेख पर मौजूद हुआ। रिपोर्ट वजीम अल्लाह, अमल न्यूज़ दादू।